ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंथकोट खां रिपोर्ट करे रहियो अब्दुल ख़ालिक। चाचड़ कश्मीर ज़िले जे पुलिस मुखबिर खे बाज़ियाबी लाइ ॿिए ॾींहं में बि एसएसपी कश्मीर जे अॻुवाणी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्च ऑपरेशन जारी। ॾोहारी जे ठिकाणनि खे ड्राहे पट करे छॾियो। कखावा घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। मुखबिरनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो वियो। ॾोहारियुनि जे ख़ात्मे ते ऑपरेशन जारी रहंदो। एसएसपी कश्मीर ज़ुबैर अहमद शेख। कश्मीर पुलिस जे ॿिए ॾींहुं मुखबिरनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी। कश्मीर पुलिस जो कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन जी निगरानी एसएसपी कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख करे रहियो आहे। कश्मीर पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े ॾोहारियुनि जे घर खे घेरे में आणे छॾियो। ऑपरेशन में पुलिस फोर्स एपीसी चैन ऐं बख़्तरबंद गाॾियुनि ऐं पुलिस जे वॾी नफ़री हिसो वठी रही आहे। कश्मीर ज़िले मां अगवा थियलनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त कार्रवाई दौरान धाड़ियलनि जे केतिरनि ई ठिकाणनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। ऑपरेशन दौरान कुझु शकी माण्हुनि खे पिणु हिरासत में वरितो वियो आहे। एसएसपी कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख मूजिबि मुखबिरनि जे बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। एसएसपी कश्मीर जो चवणु हो त धाड़ियलनि जे क़ैद में बांदी बणियल मुखबिरनि जी बाज़ियाबी ताईं ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो।